बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों अलफ़ लैला सीरीज़ 107 क़िस्तूं तव्हांजी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। महरम शरीफ़ जे करे ऐं नेट जी प्रॉब्लम जे करे 2-3 ॾींहं तव्हां खां गैर हाज़ुर रहियासीं। अॼु क़िस्त नंबर 108 सां तव्हांजे साम्हूं। दोस्तों 107 क़िस्त में तव्हांखे असां ॿुधायोसीं त जेको बलूकिया जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सिक में पंहिंजी बादशाही छॾे ऐं घुमंदो पियो वते, पुछाऊं कंदो पियो वते, जंहिंखे हिकिड़ो माण्हू मिलियो जेको ॿिनि क़बरुनि जे विच ते वेही ऐं रोए पियो। पोइ उनखे पंहिंजो किसो ॿुधायो। उन खां पुछे पियो त तूं ॿुधाए त केरु आहे हिते, हे 2 क़बरूं जेके आहिनि, ॿेट में 2 क़बरूं, हिते तूं वेठो आहे रोई थो पियो। पोइ हुन पंहिंजो हुनखे किसो ॿुधायो जेको असां अॻिली क़िस्त में तव्हांखे ॿुधायोसीं। अॼु साॻियो किसो हले पियो। त हुन ॿुधायोसीं त जॾहिं हिकिड़े ॿेट में आयासीं त उते हिकिड़ो वॾो महल हुयो जंहिंमें हिक साइड खां कुर्सियूं हुयूं, लातइदाद कुर्सियूं, विच में हिकिड़ो ॻाढ़े रंग जो सोनो तख़्त हुयो, उन ते हीरा जवाहर लॻल हुया। क़िलो ॾाढो भलो, क़िलो ॾाढो सुहिणो। हे जानशाह अची ऐं उन तख़्त ते वेठो। जानशाह अची उन तख़्त ते वेठो जेको विच में हुयो। हाणे इते जो वेठो त हिनखे वरी पंहिंजो गुज़िरियल वक़्तु यादि आयो। पीउ जो तख़्तु, वतन, घर वारनि खां जुदाई, इन ते हिनखे अखियुनि में पाणी आयो, रोअणु लॻो। हिन सां जेके गॾु ग़ुलाम हुया, नौकर हुया, उहे बि हिन जो इहो हाल ॾिसी ऐं रोअणु लॻा। हीअ अञा इन कैफ़ियत में ई हुया त ईअं समुंड में गोड़ थियो, समुंड जे पासे खां गोड़ ते हिननि ओॾह जो निहारियो त ॾिठनि त भोला, पर जीअं तिॾ माकड़ थींदी आहे, माकड़ जीअं थिए ईअं भोला हुजनि, माकड़ वांगुरु। हीउ जेको क़िलो हुयो ऐं इहो जेको ॿेट हुयो, हिननि सॼो ॾींहुं घुमियो त को माण्हू थियणो त कोन हो, पर असुल में इहो क़िलो हुयो हिन भोलनि जो, वांदरनि जो। उन्हनि जो जेॾीमहिल उहा ॿेड़ी ॾिठी जंहिं ते हे आया हुआ त हे निकिता। हिननि पहिरियों त हुन ॿेड़ी खे लिकायो, पोइ आया क़िले में। जानशाह उते तख़्त ते वेठो। हाणे नांगनि जी राणी हीअ हासिब खे सॼो किसो पई ॿुधाए त बलूकिया सां हुन जवान जेको 2 क़बरुनि जे विच में वेठो हो, इहे ॻाल्हियूं पियो करे, इहो पंहिंजो किसो पियो ॿुधाए। हासिब विच में हिनखे चयो त भला पोइ ॾे ख़बर, जानशाह वटि जो बांदर आया त पोइ छा थियो? चई त जेॾीमहिल जानशाह तख़्त ते वेठो ऐं नौकर जेके ग़ुलाम हुयसि उहे हिन जे खाॿे साॼे बीठा त बंदर अंदरि टपी आया, भोला अंदरि टपी आया। पहिरियों त हुननि हिननि खे ॾाढो ड्रिॼ ॾिनो। नेठि कुझु अंदरि तख़्त वटि आया जिते जानशाह वेठो। जानशाह जे जेॾीमहिल वेझो पहुता त उहे भोला जेके हुया उहे ज़मीन खे चुमणु लॻा। ज़मीन खे चुमी ऐं वरी पंहिंजा हथ सीने ते ॿधी, जीअं माण्हू अदब सां बीहंदो आहे, ईअं जानशाह जे साम्हूं 2 टंगुनि ते बीह रहिया। भोलो बि ख़ासि करे माण्हू वांगुरु खिचल कंदो आहे, माना माण्हुनि वांगुरु ईअं सलाम करे ऐं हिन जे अदब में बीठा। घड़ी कान गुज़री त हरण पकिड़े आया भोला। हरण पकिड़े आया, हरण पकिड़े ऐं उन्हनि खे ज़बह करे उन्हनि जूं खलूं लाथनि, बाक़ाइदे गोश्त कटियुनि। पोइ वेही उनखे पचाइणु लॻा। पचाए 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 सोन ऐं चांदीअ जूं जा थाम हुजनि, उन्हनि में उहे रखी दस्तरख़्वान विछाए
जानशाह ऐं हिन जा जेके साथी हुआ उन्हनि खे इशारो कनि त अचो तव्हांखे खाओ। हाणे हिननि जो भउ बि ख़तमु थी वियो, बुख बि लॻी आहिनि, हे बि वेठा, हिननि बि खाई ठरो कयो। उन खां पोइ वरी मेवा खणी आया, सभिनी मेवा खाधा। हाणे खाई जॾहिं बसि कयनि, हाणे ईअं सम्झो माना भउ ॿ ख़तमु थी वियो, राहिल माहिल थी विया, त जानशाह बंदरनि ॾे इशारो करे बांदरनि ॾे हिननि खां पुछईं त ॿियो ख़बर तव्हां केरु आहियो, हीअ कहिड़ी जाइ आहे? बांदरनि हिन खे इशारे सां जवाबु ॾिनो त हिन जॻह जो मालिक असांजो आका सुलेमान बिन दाऊद आहे, सुलेमान पुटु दाऊद जो। उहो हर साल हिते घुमणु ईंदो हो, वरी पोइ मोटी वेंदो हो। हिन खे चवनि त हाणे तूं असांजो बादशाह, असां तुंहिंजी ख़िदमत कंदासीं, खा पी जीअं चवंदे असां कंदासीं। सभु बांदर उथिया, हिन जे अॻियां कतार करे पहिरियों वरी ज़मीन खे चुमी ॾिननि, वरी हिन खे अदब सां बि सलाम कयो, तूं हाणे असांजो हिते रहो, तूं असांजो बादशाह। जानशाह फ़िलहालु त तख़्त ते सुम्ही पियो, जेके ग़ुलाम हुया हिन जा उहे बि उन कुर्सियुनि ते ई सुम्ही पिया, वॾियूं कुर्सियुनि ते ई सुम्ही पिया। हिननि खे निंड खणी वई। सुबुह जो सवेर ई उथिया, ॾिठनि त उन बांदरनि जा 4 सरदार ऐं उन्हनि जो लश्कर आयो। 4 सरदार हुजनि ऐं वॾो उन्हनि जो लश्कर, उहे जो किले में आया त किलो सॼो भरिजी वियो, एॾा हुया। अंदरि अची जानशाह जे पासे खां हिननि कतार ॿधी ऐं बीह रहिया, कतारुनि में बीह रहिया। ऐं सरदारनि हिन खे इशारे सां इहो ई चयो त असां ते तूं हुकूमत कर, माना असां तुंहिंजी बादशाही मञूं था, तूं असां ते हुकूमत कर। उन खां पोइ आस्ते आस्ते बांदर निकिरणु लॻा, बाक़ी कुझु बांदर हिन जी ख़िदमत चाकरी लाइ उते वेठा। वरी घड़ी गुज़री, माना हे हुयो ई को बांदरनि जो देश, मखलूक जेका हुई आहे बांदरनि जी। वरी घड़ी गुज़री त कुझु बांदर आया, उन्हनि सां गॾु कुता हुया, पर उन्हनि जी शिकिल जेका हुई सा घोड़े वांगुरु हुई, उन्हनि जा मुंहंडा घोड़नि जहिड़ा, उन्हनि जे गिचियुनि में ज़ंजीर पियल आहे, कुतनि जी गिचियुनि में ज़ंजीर पियल आहे। जानशाह जो ॾिठा कुता मुंहंडा घोड़नि जहिड़ा ऐं वॾा कुता, अजब में अची वियो। पुछा कई त छा आहे? हुननि चयसि त असां सां हल, तूं ॾिस वञ। जानशाह ऐं हिन जा 3 ग़ुलाम ॿिया बंदर निकिता। ॿाहिरि जो निकिता त सॼो ॿेट बांदरनि सां भरियल हुजे, तित माकड़ वांगुरु। हल हलां हल हलां हल हलां, बांदर हिन खे समुंड जे किनारे ते वठी आया। जानशाह ॾिठो त हे जंहिं ॿेड़ी ते आयो हो, ॿेड़ी त आहे ई कान, हाणे ॿेड़ी काॾे वई? बांदरनि जो जेको सरदार हो उनखे चयईं त मुंहिंजी जो हिते ॿेड़ी, उहा ॿेड़ी काॾे वई, छा थियो उनखे? उन्हनि चयसि त तुंहिंजी असां ॿेड़ी ॾिठीसीं, ऐं पोइ जॾहिं असां पाण में इरादो कयोसीं त तोखे असां बादशाह कंदासीं, त असांखे इहो भउ थियो त मता तूं असांखे छॾे वञी, तंहिंजे करे असां तुंहिंजी ॿेड़ी लिकाए छॾीसीं, मता तूं हितां हलियो वञी, अञा असां इन जे करे तुंहिंजी ॿेड़ी लिकाए छॾी आहे। हिते हे बि हिन माना सोचियो त हाणे माना बांदर मूंखे छॾींदा ई कोन। ग़ुलामनि खे चई त मज़ो त पंहिंजी जाइ ते आहे, पर माना हाणे सॼी उमिरि असां बांदरनि सां रहंदासीं, घणा हितां खां निकिरण जी कयो। नेठि बांदर हिन खे वठियूं पिया आया, हलंदा हलंदा हिकिड़े नदी वटि अची पहुता। नदी वटि पहुता, उते हिकिड़ो वॾो जबल हुजे नदीअ सां। जानशाह जेॾीमहिल उते पहुतो, ॾिठईं त उन जबल ते रुॻो भूत हुया, भूत देव। बांदरनि खां पुछई त हे छा आहे? बांदरनि चयसि त बादशाह, इहे भूत असांजा दुश्मन आहिनि,
असां इन्हनि सां ई वेण आया भूत बि वॾियूं आफ़तूं हुजनि जानशाह जो ॾिठो त फ़िलहालु हे बि परेशान थी उहे घोड़नि ते चढ़ियल आहे ऐं उन्हनि जा मुंहं जेके हुया किन जा ॾांदनि वांगुरु किन जा उठनि वांगुरु जीअं हुननि ॾिठो बांदरनि जे लश्कर खे त अॻिते वधिया ऐं नदीअ जे कपर ते अची हिननि ते पथर हणणु लॻा पर पथर बि अहिड़ा हुया जेके जीअं न ॾंडो थिए ॾंडे जी शिकिल जा वॾा पथर हुजनि ऐं वेड़ शुरू कई वेड़ शुरू थी जानशाह ॾिसे पियो ॾिठई त भणा हे भूत खटियूं था वञनि भूत खटियूं था वञनि बांदरनि खां हिन ग़ुलामनि खे चयो तीर कढो तीर कमान कढो हणो तीर हिन भूतनि खे ग़ुलामनि तीर कमान कढिया ऐं उतां भूतनि खे तीर हणणु लॻा हे जो ओचिती आफ़त हुननि ते अची तीरनि वारी पई त हो बि फासी पिया भूत घणा त उन में तीरनि में मरी विया बाक़ी वठी था भॼनि बांदरनि जो ॾिठो त हाणे हे भॻा था वञनि त बांदर बा नदीअ में लथा बाक़ी जेके भूत हुया जेके भॼनि पिया उन्हनि खे पकिड़े ॾाढी ॾिननि मार तां त भूत हिननि खां पाण बचाए भॼी गुम थी विया हाणे जानशाह ऐं उहे बंदर वरी हलंदा हलनि हलंदा हलनि हलंदा 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 वरी हिकिड़े अची जबल ते पिया था जेॾीमहिल उते पिया था जबल ते मथे चढ़िया त जानशाह ॾिठो त हिकिड़ी संगे मरमर जी तख़्ती आहे संगे मरमर जी तख़्ती आहे उन ते कुझु लिखियलु हे वेझो आयो ॾिठई त उन ते लिखियलु हो त हिन ज़मीन ते हिन जाइ ते अचण वारा ॿुध तूं हिन बांदरनि जो बादशाह थींदे ऐं तुंहिंजी जिंद उन महिल ताईं न छुटंदी जेसि ताईं तूं जबल जी ओभर वारी घाटीअ खां न निकिरंदी जंहिंजी ड्रेग त 3 महीना अथई 3 महीननि जो पंधु पोइ तूं समुंड वटि पहुचंदे समुंड बि उहो जेको ॾिसंदे त बाक़ाइदे दुनिया चौधारी दुनिया जे चौधारी फिरियल हूंदो या वरी तूं इन ई जबल जे ओलह वारी घाटीअ खां वेंदे उन जी ड्रेग वरी 4 महीननि जो पंधु आहे उन जे आख़िर में आहे वादीअ नमिल जॾहिं तूं उते पहुची उन वादीअ में दाख़िल थींदे त उते रुॻो किविलियूं हूंदियूं उन किविलियुनि खां तोखे पाण बचाइणो तव्हां त तूं हिकु वॾे जबल वटि जेसि ताईं न पहुची उते पहुचंदे उहो जबल बाहि वांगुरु ॿरंदो पियो ऐं 10 ॾींहंनि जे पंध जेतिरो उहो जबल हूंदो माना हाणे हिन में उन तख़्तीअ ते हिन जे लाइ लिखियलु हो त जेको बि बादशाह थींदो उहो बादशाह या त हिते बंदरनि वटि रहंदो जे वञण जी करे त माना हे रस्ता इहो उन तख़्तीअ ते लिखियलु आहे जानशाह पढ़ियो लिखियलु हुजेसि आख़िर में त उन खां पोइ हिकु वॾे दरिया वटि पहुचंदे वॾी उन जे पाणीअ में तेज़ी हूंदी ऐं उहो दरिया जेको आहे सो हर छंछर जे ॾींहं ते पाण ई सुकी वेंदो हर छंछर जे ॾींहं ते उहो दरिया पाण ई सुकी वेंदो बाक़ी ॾींहं दरिया फुल वहंदो बाक़ाइदे तेज़ीअ सां उन जे कपर ते किनारे ते हिकिड़ो शहर आबाद आहे जंहिंमें रुॻो यहूदी रहंदा आहिनि उते को बि मुस्लमान न रहंदो आहे उन शहर खां सवाइ इन एरिए में का बि आबादी कान्हे जेकॾहिं तूं बांदरनि सां रहंदे त भूतनि ते तुंहिंजी फतह थींदी ऐं तोखे इहो बि ख़बर हुजणु खपे त हिन तख़्तीअ खे सुलेमान बिन दाऊद लिखियो मतिलबु हज़रत सुलेमान रस्तो भॼण जो बि ॾाढो ॾुखियो जानशाह पढ़ियो रोअण लॻो ग़ुलामनि पुछियुसि साईं छा लिखियलु आहे ॿुधाई ग़ुलामनि खे हलिया बंदरनि जो लश्कर हिननि जे चौधारी हुजे बांदर खे ॾाढा ख़ुशि हुजनि त असां
दुश्मन खे हारायो आहे। वरी आया साॻी पंहिंजे किले में। हाणे भॼण जो रस्तो ॾाढो ॾुखियो हो, तख़्तीअ ते पढ़ी आयो। जानशाह उन किले में वेही बांदरनि ते 1.5 साल हुकूमत कई। 1.5 साल हुकूमत कई। हिकिड़े ॾींहुं हिन सभिनी बांदरनि खे हुकुम कयो त हलो त शिकार ते हलो। बांदर बि हलिया, जानशाह हिन जा ग़ुलाम हलिया जंगल में, बयाबाननि में, हलो हलां हलो हलां। हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह सफ़र कंदा कंदा तव्हां त जी उन जाइ ते पहुता जेको तख़्तीअ में लिखियलु हुयुसि वादी नमल, उते अची पहुता। उते सभु हिन निशानियूं ॾिठियूं जेके तख़्तीअ ते लिखियलु। हिन हुकुम कयो त हिते तरसो। ग़ुलाम बि लथा, बांदर जो लश्कर सॼो उन वादीअ में लथो। रहण जो बंदोबस्तु थी वियो। 10 ॾींहं उते रहिया। 10 ॾींहं रहिया। हिते जानशाह पंहिंजे ग़ुलामनि खे बांदरनि खां लिकी ऐं अकेलाई में चयो त मां अटकल सां त हिते आयो आहियां, तख़्तीअ में जेको पढ़ियो मां चाहियां थो त जेकर का राह मिले त हितां भॼ। उतां पोइ यहूदियुनि जो जेको शहरु आहे उते था हलूं। थी सघे थो त असांजी बंदरनि मां जान छुटे ऐं असां पंहिंजे घर त भणा वञी सघंदासीं, न त ॿी त का राह आहे ई कान। हाणे हिते आया आहियूं अधु पंधु करे। हुननि चयोसीं जेका तव्हांजी मर्ज़ी। हाणे राति जो इंतज़ारु पिया कनि। राति थी हे उथियो। इन सां गॾु पंहिंजा ग़ुलाम जेके हुआ उहे बि उथिया। हथियार पवार पाण सां ॿधनि, तलवारूं खंजर जेके हुआ, मतिलबु लड़ाईअ जो जेको सामान थींदो पाण सां सेट करे जानशाह हिन जा ग़ुलाम निकिता। बांदर सुता पिया हुजनि, हे निकिता। हलो हलां हलो हलां हलो हलां। सॼी राति हलिया, सुबुह ताईं पे हलिया। सुबुह थियो, बांदरनि जी अखि खुली वई। अड़े असांजो बादशाह बि कोन्हे, उन जा माण्हू बि कोन्हनि। पक चंद भॼी विया। पक जो चंद भॻा त बांदरनि जो हिकिड़ो टोलो तयारु कनि। उनखे चइनि त हेॾे ओभर वारी जेका आहे घाटी वादी जेका आहे ओभर वारी, छो जो भॼण जा रस्ता इहे आहिनि, तूं तव्हां हेॾे वञी ॻोल्हियो। ॿिए खे चइनि त वादी न मिलंदी वञे। 2 टोला तयारु कर। हिकिड़े खे ओभर वारे पासे ॾे मोकिलिनि, हिकिड़े खे वादी न मिला। ॿी जेका टोली ही वादी निमिल वारी, हे बि उन वादी निमिल में हुया। हे थोरो ई अॻिते हलिया त हिननि जी नज़र जानशाह हिन जे ग़ुलामनि ते पई त वादीअ निमिल पिया था वञनि। बांदरनि जो हिननि खे ॾिठो त तेज़ डुकण लॻा। जानशाह ॾिठो बणा अचनि था पिया। जानशाह भॼण जी कई, ग़ुलाम जेके हुआ उन्हनि खे बि चई त भॼो। अची वादीअ निमिल में पहुता। बांदर पोयां हिननि जे तेज़, तव्हां त बांदर बची हिननि खे पिया था। बांदर बाक़ाइदे हिननि जे मथां ईअं चढ़ी विया। बांदर हिननि जे मथां चढ़ी विया। काबू खणी हिननि खे कंहिं चढ़ी विया। हिननि सम्झो त बसि हाणे असांखे मारींदा। ईअं ओचितो ज़मीन मां वठी जूं किविलियूं निकिरनि। तख़्तीअ ते लिखियलु ओ साॻी किविलियूं निकिरनि। पर हर किविल जेका हुई सा घटि, जीअं कुतो थिए कुते जेतिरी किविली। बांदरनि खे जो किविलियुनि ॾिठो सो बा किविलियूं चढ़ी वयूं बांदरनि ते। हाणे बांदर खे खाई वयूं। ॿ टे जेके केवलियूं बांदरनि जे मथां चढ़नि, हणी बांदरनि सभिनी खे पूरो करे छॾियो। पे लड़ाई हली, शाम ताईं हिननि जी पे लड़ाई हली।
शाम थी जानशाह हिननि जी लड़ाई हली पई। जानशाह हिन जा ग़ुलाम जेके वादी नमिल जे अंदरि अची पिया था। सुबुह जो वरी साॻो बांदर अची जानशाह वटि पिया था। हिते हिन चयो ग़ुलामनि खे त भणा हाणे भॼण जी कयो, हे त वीचारा छॾनि कोन था, कयो मुक़ाबिलो, विड़ो हिननि खे, तलवारूं कढो, बांदरनि खे मारी। तलवारूं कढी बांदरनि सां विहणु शुरू कयनि। हेॾां ग़ुलाम तलवारूं हणी ऐं बांदरनि खे मारनि पिया, हेॾां ॿियनि बांदरनि जानशाह खे जे चौधारीअ जी घेरो कयो। जानशाह खे अची घेरो कयनि। हुननि ॾिठो त भणा जानशाह खे घेरो कयो अथनि, वरी अची उन्हनि बांदरनि खे लॻा नेठि तां भॼंदा 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 ऐं हेठि लथा। ॾिसनि त हिकिड़ो दरियाउ आहे, दरियाउ पियो थो पए। जेॾीमहिल उते दरियाउ वटि आया त ॾिठनि त हिकिड़ी किविल बीठी आहे। किविल माना कुते जहिड़ी किविल बीठी आहे। किविल जो जानशाह खे ईंदे ॾिठो त किविल हिन ते हमिलो कयो, पर ग़ुलामनि खे तलवारूं, ग़ुलामनि किविल खे मारे वियो। किविल जो मुंहुं त बा ईअं ओचितो को किविल सॾ कया पंहिंजी ॿोली में, अलाए छा ईअं किविलियूं वठी थियूं निकिरनि। उन ग़ुलाम वीचारे खे असुल देरि ई कान कनि, ज़रियूं ज़रियूं करे ॾियनि। हिननि जी अञा इहा लॻी पई हुजे त बांदर बि अची वरी पिया था। जानशाह ॾिठो त हाणे बांदर ते छॾनि ई कोन था, बांदर छॾनि ई कोन था। ॾिठई जो त इहे अचनि था पिया। जानशाह छा कयो जो पंहिंजा कपिड़ा लाहे खणी दरिया में टप ॾिनो। ॿ जेके ग़ुलाम बचा हुअसि उन्हनि बि खणी पाणी में टप ॾिनो। तरंदा 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 विच दरिया में पिया था। जानशाह ॾिठो दरिया जे परे कपर ते हिकिड़ो वणु हुजे, तकिड़ो तकिड़ो अची उन वण जूं टारियूं हेठि लड़कनि पियूं पाणीअ में। इन टारियूं पकड़ी उलनि ते ज़ोर ॾेई ऐं ॿाहिरि निकितो। बाक़ी जेको ग़ुलाम हुअसि उहे वीचारा कोन निकिरी सघिया, उन्हनि खे पाणी गेले हले। हाणे जानशाह अकेलो ख़ुश्कीअ ते सुकीअ ते बीठो हुजे। ॾिसे पियो साम्हूं त परे कपर ते किविलनि ऐं बांदरनि जी पाण में वेड़ लॻी पई हुजे, वेड़ लॻी पई हुजे। आख़िर ॾिठई त बंदर किविलनि खां हाराए पंहिंजे मुल्क ॾे वठी भाॻा। हिननि खे ॾिसे पियो परे कपर ते हुजे, हे ओरे कपर ते हुजनि। ॾिठई त हाणे हू बि हाराए विया हलिया। हिते वेठो हुजे शाम ताईं, हाणे अकेलो। हेॾे होॾे थोरो अॻिते हलियो, जबल में हिकिड़ो गार हुजे, उन गार में आयो अची वेही रहियो। ड्रिज बि थिएसि पियो। हेॾा सारा नौकर चाकर उहे बि विया हलिया। अलाए किथे कहिड़ी जाइ ते पहुतो आहे। नेठि सोचींदे सोचींदे हुते हिनखे निंड वठी वई। वरी सुबुह थियो उथियो। वणनि जा पन को अहिड़ो को मेवो वग़ैरह थिए पियो त उहो खाए पियो, नदीअ जो पाणी पीअंदो, हलंदो पियो हले। तां त हलंदो हलंदो अची उन जबल वटि पहुतो जेको तख़्तीअ ते लिखियलु हुयो, बाहि वांगुरु ॿरे थो। उन जो पासो वठी हलणु लॻो, हलणु लॻो। ॾिसे त हिकिड़ो चश्मो पियो थो वहे, उन चश्मे हेठि अची पिया था। चश्मो जीअं दरिया वांगुरु हुजे त हुन में पढ़ियो ई त छंछर ते सुकंदो आहे। छंछर ते पाण ई सुकी वेंदो आहे। उते जेॾीमहिल पहुतो त हिन ॾिठो त बराबरि हिन जे कप ते हिकिड़ो वॾो आलीशान शहरु। इहो ई शहरु हुयो यहूदनि जो, जंहिंजो ज़िक्र हुन तख़्तीअ में। हाणे कीअं टपिए हुन शहर ते वञी? तख़्तीअ में पढ़ियो त छंछर ते ई पाणी सुकी वेंदो आहे। हाणे छंछर जो इंतज़ारु करणु लॻो। तव्हां त साईं छंछर बि आयो, ॿी त का वाह कान त केॾे वञे। पे इंतज़ारु कई, नेठि छंछर आयो। अलाह जी कुदरत ॾिसे त चश्मो सफ़ा ईअं
सुकी वियो ज़मीन खाली टपी परें कपर ते आयो यहूदियुनि जो जेको शहर हो उते पिया था आयो शहर में जीअं शहर में आयो हिनखे को माण्हू ॾिसण में न आयो हाणे हेॾो आलीशान शहर पर माण्हू कोन्हे को हलंदो 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 हिकिड़े घर जो दरवाज़ो हुजे उते अची बीठो दर ईअं ॿेकड़ियल हो नेठि उनखे खोले अंदरि वियो अंदरि जो वञे ॾिसे त जेके घर जा भाती आहिनि उहे वेठा आहिनि हेठि ईअं कंध हेठि कयूं चुपचाप नथा पाण में ॻाल्हाइनि जानशाह अंदरि वियो ॾिठई त माना चुप न अलाए कहिड़ो मसइलो अथनि माना न पाण में था ॻाल्हाइनि ख़ामोश लॻा पिया जानशाह हिननि जे अंदरि आयो हिननि खे चई त मां परदेसी आहियां बुखियो बि आहियां मूंखे बुख बि लॻी आहे उन्हनि मां हिकिड़े हीअं इशारे सां हिनखे चयो साम्हूं ईअं दस्तरखान विछाए पियो हुजे इशारे सां चई त खा पर ॻाल्हाए न इशारे सां चई त खा पर ॻाल्हाए न अलाए छा आहे पाण में बि कोन था ॻाल्हाइनि मूंखे बि झलनि था त न ॻाल्हाए ठहियो करे न खाधो काॾे वञे उते ई वेही रहियो हू बि चुप कई वेठा हुजनि माना राति ई उते रहियो सुबुह थियो घर जे मालिक हिन खां पुछियो केरु आहे किथां आहियो केरु आहे किथां आहियो जानशाह रोअण लॻो रोईंदे हिनखे पंहिंजो सॼो अहवालु ॿुधायो पंहिंजे पीउ जी बादशाही ॿुधाईंसि त मुंहिंजो पीउ फलाणे मुल्क जो बादशाह हो यहूदी जो ॿुधो हिनखे चई त कहिड़ो इहो मुल्क आहे असां अॼु ॾींहं ताईं इन मुल्क जो नालो त कोन ॿुधो आहे इन पासे ॾे जीअं चई थो त यमन असां ॿुधो आहे यमन जे नाले चवनि था त को मुल्क आहे बाक़ी तूं जेको मुल्क थो चई त इहो त असां मुल्क कॾहिं ॿुधो ई कोन्हे जानशाह चएसि भला यमन जेको चओ था उहो हितां परे आहे यहूदी चएसि असां वटि हिते वापारी ईंदा आहिनि सौदागर ईंदा आहिनि उहे ॿुधाईंदा आहिनि त यमन बि असांजे हिन मुल्क खां 2 साल 3 महीननि जे पंध ते आहे 2 साल 3 महीना पंधु कबो तॾहिं वञी यमन पहुचो बाक़ी तुंहिंजो मुल्क त अलाए कहिड़ो आहे माना असांखे वेझो मुल्क इहो आहे यमन सो उहो बि असांखे हिते जेके सौदागर ईंदा आहिनि त उहे ॿुधाईंदा आहिनि त माना एतिरो पंधु आहे जो 2 साल 3 महीना हलिजे तॾहिं वञी पहुचे न पुछियुसि त भला ॾे ख़बर उहो इहे कॾहिं ईंदो काफ़िलो हिननि वापारियुनि जो जेके यमन मुल्क जा चई त ईंदड़ साल ईंदो ईंदड़ साल वरी इहो काफ़िलो माना वरी सॼो साल हिन जो इहो चएसि त वरी रोअण लॻो हे जो रोए पियो त यहूदी सम्झी वियो यहूदी हिनखे चए त हाणे ड्रिज न रो बि न परेशान बि न थी तोखे जे हुन काफ़िले जो इंतज़ारु करिणो आहे त हाणे तूं असां वटि महिमान थी रह वाइदो आहे जॾहिं इहो काफ़िलो ईंदो न त तोखे हिन काफ़िले सां गॾु असां मोकिलींदा ॾाढो ख़ुशि थियो हाणे हुन यहूदी जे घर रहे पियो खाइणु पीअणु सॼो यहूदी हिनखे ॾिए पियो ॾींहं जो निकिरंदो शहर ॾे बाज़ारि घुमे कॾहिं हुन गलीअ ॾे कॾहिं हुन गलीअ ॾे कमकार त को बि कोन हुउसि इंतज़ारु हो रुॻो त काफ़िलो अचे हिकिड़े ॾींहुं हिन आदत मूजिबि घरां निकितो ईअं घुमंदो घुमंदो ईअं बाज़ारि में आयो त ईअं होको ॿुधई कनाई आवाज़ु हुयो त आहे को जेको मूंखे 1000 दीनार
ॾे ऐं मूंखां हिकिड़ी सुहिणी कनीज़ वठे। आहे को जेको 1000 दीनार में मूंखां सुहिणी कनीज़ वठे। ऐं मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे उहो बि सुबुह खां ॿिए पहरी ताईं करे, पर को बि हिन खां न पियो वठे, हामी न पियो भरे को बि। हिन दिलि में सोचियो त ज़रूरु को इहो कमु ॾुखियो हूंदो, तॾहिं त माण्हू नथा वठनि। पर हल भला ॾिसां। हीअ आयो उनजे वेझो, हिनखे चई त मां तुंहिंजो इहो कमु कंदुसि, जेको न तूं चईं थो त मुंहिंजो कमु करे सुबुह खां ॿिए पहरी ताईं मुंहिंजो हिकिड़ो कमु करे त मां उनखे 1000 दीनार बि ॾियां ऐं सुहिणी कनीज़ बि ॾियां। भला वांदो त वेठो आहियां, खणी शहर जे माण्हुनि खे ख़बर आहे, पर अहिड़ो को ॾुखियो बि कहिड़ो कमु हूंदो, भला मुंहिंजी बि विंदर थी पवंदी। हिनखे चई त इहो कमु मां कंदुसि। होके वारो जेको हुयो हिनखे ॿांह खां वधाई, चई वाइद कंदे? चई हा। होके वारो हिनखे वठी हिकिड़ो भलो महल हुजे उन में वठी आयो। अंदरि महल में वठी आयसि। जान छा आयो महल में, ॾिठई ॾाढो महल सिंगारियल सुहिणो से आलिशान महल हुजे। कमरे में वठी आयसि। शहरी सॼो यहूदियुनि जो हिकिड़ो यहूदी सौदागर हुयो, भली हिकिड़ी कुर्सी हुजे, उन कुर्सी ते वेठो। होके वारे उन सौदागर खे चयो, यहूदी खे चई त 3 महीना थिया हिन जो शहर में मां होका ॾियां थो पियो, 1000 दीनार बि थो ॾियां, सुहिणी कनीज़ बि थो ॾियां, पर कंहिं बि हामी न भरी। 3 महीना लगातार हिन जवान जो हामी भरी आहे, हिन जवान जो हामी भरी आहे, तो वठी आयो। हुन सौदागर जो इहा ॿुधी त उथी हिनखे शाबस ॾिनी, जान छा खे हिनखे ॿांह खां वठी वरी उहो सौदागर ॿिए हिकिड़े कमरे में, ॾाढो सुहिणो सिंगारियल कमिरो हुजे, उन में वठी उते वठी वियो। पंहिंजे ग़ुलामनि खे चई त हिन जे लाइ मां खाधो खणी अचो। देरी कान थी, दस्तरख़्वान विछाइजी वियो, क़िस्मे क़िस्मे जा खाधा आया। सौदागर हिन सां गॾु वेही खाइण लॻो। खाई ठहिकनि। उन खां पोइ हिते ई वेठो हुजे त सौदागर उथियो। घड़ी गुज़री त सौदागर मोटी आयो, हिनखे 1000 दीनारनि जी थैली बि ॾिनई ऐं पाण सां गॾु हिकिड़ी सुहिणी हुजेसि औरत, जेका होके वारो पियो चए त सुहिणी बानी ॾींदुमि, उहा हुजेसि। हिनखे चई त हे 1000 दीनार ऐं हीअ कनीज़, जेको तूं मुंहिंजो कमु कंदे, हे हिन जी एवज़ में थी वठि। हिन 1000 दीनार बि वरिता, कनीज़ बि हिन सां गॾु वेठी। सौदागर चएसि हाणे मुंहिंजो जेको कमु आहे न, इहो तूं सुभाणे मुंहिंजो कमु कजांइ, सुभाणे तूं मुंहिंजो कमु कजांइ। तोखे मां पैसा बि ॾिना, कनीज़ बि ॾिनमि, हाणे मुंहिंजो कमु इहो सुभाणे तोखे करिणो। सौदागर हिनखे छॾे वियो हलियो, हीउ उते रहियो, कनीज़ बि हिन सां गॾु हुजे। हीउ राति उते रहियो। सुबुह थियो, हीउ हमामत में वियो वेंझण। सौदागर पंहिंजे ग़ुलामनि खे हुकुम कयो त हिन जे लाइ रेशमी लिबास खणी अचो। ग़ुलाम हिकिड़ो तमामु आलीशान रेशमी लिबास खणी आया। हे जीअं हमाम मां निकितो त हिनखे चवनि त इहो पाए। वरी ग़ुलाम हिनखे पाण सां गॾु घर वठी आया। ही वेठा ईअं। वरी हुन नौकरनि खे चयो
शराब, खुशबू, सभु शयूं अची वयूं। हे पियनि पिया, कचहरी पिया कनि पिया। आधी राति हिननि खे थी वई। आधी राति ताईं हिननि पे खाधो पीतो कचहरी पिए कयनि। उन खां पोइ सौदागर जेको हुयो अंदरि पंहिंजे ज़नान खाने में विया ऐं जानशाह खे कनीज़ ॾिनी हईं। जानशाह पंहिंजे कनीज़ सां गॾु सुम्ही पियो। ॿिए ॾींहं ते बि सुबुह जो वरी हमाम में थियो। हे जीअं उतां हमाम मां मोटियो त सौदागर हिन वटि आयो। हिन खे चयईं त हाणे तूं असांजो कमु कर। जानशाह चयसि हेॾो तो मूंखे नवाज़ियो आहे, हेॾा मूं ते कया थी, सो ज़ाहिर आहे मां हामी भरी आहे, मां तुंहिंजो कमु कंदुसि। हिन जो हा कई त सौदागर पंहिंजे ग़ुलामनि खे चयो त 2 खच्चर काहे अचो। 2 खच्चर जो आया। हिकिड़े खच्चर ते सौदागर पाण चढ़ियो। ॿिए खच्चर ते जानशाह खे चयईं त हाणे हिन ते तूं चढ़। हलिया 2 खच्चर हलिया। हल हला हल हला हल हला। सुबुह जो हलिया त ॿिए पहरी ताईं हलंदे 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 जबल हुजे उन जबल वटि अची पिया था। पर हीअं मथे पिया निहारनि त ईअं कंध में सूरु पए, जबल एॾो मथे हुजे। जेॾी महिल उते पहुता त सौदागर खच्चर तां लथो। जानशाह खे चयईं त हाणे तूं बि लह। जानशाह जीअं लथो त सौदागर छा कयो जो हिनखे हिकिड़ी छुरी बि ॾिनई ऐं हिकिड़ी रसी बि ॾिनई। छुरी बि ॾिनईंसि ऐं रसी बि ॾिनई। चयईं त हिन खच्चर खे ज़बह कर। जानशाह छुरी खणी खच्चर जे वेझो आयो, रसीअ सां ॿधईंसि टंगूं, केराईंसि ज़मीन ते ऐं छुरीअ सां हुनखे ज़बह कई। ज़बह करे हुनजी खल लाथईं। खल लाथईं, मुंडी बुंडी कटे बाक़ाइदे सॼो साफ़ु करे गोश्त जो ईअं लूथड़ो ठाहे